नाज़रीन, आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे उन्वान हेठि मल्हाइजंदड़ सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां नवाबशाह में लाल कंप्यूटर इंस्टीट्यूट ऐं लाल वेलफेयर एसोसिएशन पारां सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे AK ॾाहिरी। आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध समारोह जी सिरीअ हेठि नवाबशाह जे लाल कंप्यूटर इंस्टीट्यूट ऐं लाल वेलफेयर एसोसिएशन पारां हिकु शानदार सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं उस्तादनि मुख़्तलिफ़ सकाफ़ती टेबलोज़ ऐं गाननि ते डांस करे ख़ूब दाद हासिल कई। तकलीफ़ में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक ऐं टोपी पाराई वई। उन जे मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी सां वीचार वंडीदे चयो तमामु स्टूडेंट इंजॉय कयो ऐं काफ़ी टेबलोस पेश थिया, जंहिंमें कल्चर खे बि शो कयो वियो, हालत हाज़िरा जेकी करंट अफेयर उनखे बि शो कयो वियो। उस्ताद जो जेको किरदारु उहो बि तमामु बहितरु हुयो ऐं पूरी टीम मिली करे कयो। GS सिंध सदा जी सिंधी जिते भी हूंदा आहिनि ईअं ई गुलनि वांगुरु टिड़ियल हूंदा आहिनि ऐं सिंधियुनि जा चेहरा हमेशह ईअं चमकियल हूंदा आहिनि ऐं सिंधी टोपी अजरक ही असांजो शान आहे ऐं हिन खे पाइण सां अॼु ॾिसी सघूं था त हर पासे जेके सिंधी टोपी अजरक पातल आहे त की चेहरा चमकी रहिया आहिनि ऐं एतिरी असांजी सकाफ़त ख़ूबसूरत आहे। इन सकाफ़त खे ज़ाहिर करण जे लाइ असांजो हिकु ॾींहुं न हुजे, बल्कि असां इहो चाहियूं था त परमानेंटली असांजी इहा ई ड्रेसिंग हुजे। लाल कंप्यूटर इंस्टीट्यूट ऐं लाल वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां ही इवेंट हिकिड़ो मुनक़द कयो वियो नवाबशाह में, जंहिंमें शागिर्दनि ऐं उस्तादनि पार्टिसिपेट कयो ऐं काफ़ी मतिलबु सुठो इवेंट हुयो ऐं इहे इवेंट्स अहिड़ा फ्यूचर में थींदा रहे। असांखे पंहिंजे कल्चर खे विसारणु न खपिजे। हर साल जीअं असां मल्हाईंदा आहियूं ऐं असांजे सर जा थोराइत आहिनि प्रिंसिपल बाबर साहब जा, जिन हिन खे रीति रिवाज खे असांखे यादि ॾियारियो। वापसी जेकी नई जनरेशन आहे इन खे ॿुधाए त असां बि सिंधी आहियूं, असांखे कल्चर डे मल्हाइणु खपे। लाल कंप्यूटर इंस्टीट्यूट जे प्रिंसिपल साहब खे जो वॾो शुक्रगुज़ार आहियां जो हुननि हे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो ऐं असां स्टूडेंट लाइ ही प्रोग्राम कयो आहे। इंशाअल्लाह हर टाइम हर अहिड़े मौक़े ते असां प्रोग्राम अहिड़ा ऑर्गेनाइज़ कंदा रहंदासीं। ही इंस्टीट्यूट असांखे स्टडी सां गॾु गॾु कुझु फंक्शन बि कराए रहियो आहे, जंहिंखे असांखे एंटरटेन करण में सुठो फंक्शन में सुठो महसूसु थी रहियो आहे। हिन में प्रोग्राम में शरीक उस्तादनि तोड़े शागिर्दनि जो चवणु हो त आवाज़ टीवी हमेशह सिंध जो सघारो आवाज़ बणियो आहे। असीं आवाज़ टीवी जे समूरी टीम लाइ दुआगो आहियूं ऐं जिन जे सकाफ़ती ॾिहाड़े ते इल्म पिरायो सिंध समारोह जो ऐलान करे जागता पैदा कई आहे। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु AK ॾाहिरी, आवाज़ टीवी न्यूज़, शेख बेनज़ीराबाद।